जिन सखन के अल्लाह ताला पंहिंजा खजाना खोले ॾिना ऐं उन्हनि वरी अल्लाह जी वाट में उहे लुटाए छॾिया उन्हनि सखन सां ऐं उन्हनि क़ुरान करीम जे तालीम वारनि सां रीस कयो क़ुरान करीम जूं तमामु घणियूं बरकतूं आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हदीस शरीफ़ में फरमायो क़ुरान करीम जूं ॿ आयतूं हासिल कयो उहे उन सखी खां तमामु घणियूं भलियूं आहिनि बरकत वारियूं आहिनि जेको सखी सगोरो मक्के शरीफ जे बतहा वादी मां ॿ भला उठ ख़रीद करे ऐं उहे ॿई भला उठ वरी ख़ैरात करे छॾे सिर्फ़ ॿ आयतूं क़ुरान करीम जूं सिखो त बि उन जे ख़ैरात जे सवाब खां हिन जो सवाब मथे थी वेंदो असां चवंदा आहियूं मदरसनि में ॿारड़ा छॾींदासीं पोइ थी सघे सुम्हिया बुखिया मरी वञनि उन्हनि खे पेट में का शइ खाधे जे लाइ न मिले उहे बुख ते ईअं थी वञनि ऐं असांजा मुआशिरे जा खोड़ सारा माण्हू अल्लाह साईं तव्हांखे इल्म वारनि सां क़ुरान वारनि सां महबत नसीब फरमाई आहे ऐं इंशाअल्लाह इहा रहंदी अॻिते बि जारी ऐं सारी रहंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो हमरा पाण करीम वटि दाही आयो या रसूलल्लाह मुंहिंजो भाउ आहे वो कमकार करे ही कोन थो रुगो तव्हांजी सोहबत में वेठो आहे क़ुरान सिखे थो इल्म सिखे थो रुगो इन कम में लॻो पियो आहे मां अकेलो माण्हू आहियां मां कमायां थो मां मज़दूरी कयां थो मां ॿियनि कमनि में अकेलो ई आहियां ही मूंसां मदद नथो कराए तव्हां सिफारिश कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे कहिड़ी ख़बर थी सघे हिन जे इल्म जी बरकत जे करे अल्लाह तोखे रोज़ी ॾींदो इल्म जूं बरकतूं ई एतिरियूं आहिनि क़ुरान करीम जूं बरकतूं ई एतिरियूं आहिनि अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे क़ुरान करीम जे बरकतुनि खे सही तरीक़े सां हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए क़ुरान सां ऐं क़ुरान वारनि सां सुठे ताल्लुक़ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं सुठे ताल्लुक़ जो इहो मतिलबु न आहे त साईं 12 महीने हिते प्रोग्राम करे सिर्फ़ प्रोग्राम में अची 2-3 प्लेटूं लंगर जूं वापराए पोइ हलिया वञे ही मदरसो तव्हां असांजे ताउन सां ई हलंदो क़ुरान करीम में आहे अल्लाह ताला फरमायो मसलुल लज़ीना युनफ़िक़ून अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत 7 सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन 100 हब्बह वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा जेके माण्हू अल्लाह जी वाट में पंहिंजी मिल्कियतूं ख़र्च कनि था उन्हनि जो मिसाल उन दाणे वांगुरु सम्झो तव्हां सभई हारी आहियो हार पे मां ॼाणींदा नओं फसल कीअं थींदो आहे छटबो हिकिड़ो दाणो आहे अल्लाह ताला उन मां 700 दाणा पैदा फरमाईंदो आहे उन दाणे वांगुरु आहे जंहिंमां 7 संग पैदा थियनि था ऐं अल्लाह तबारक व ताला वरी हर संग में 100 दाणा पैदा फरमाए छॾियो हाणे जेके माण्हू अल्लाह जी वाट में हिकिड़ो रुपयो ख़र्च कंदा हिकिड़े तालिब इल्म जे मानी जो ज़िम्मो ख़र्च पखे जो ज़िम्मो पंहिंजे मथां खणी छॾींदा अल्लाह तबारक व ताला उनखे 700 रुपयनि जो सवाब अता फरमाए छॾींदो सिर्फ एतिरो ई न अञा अॻिते अल्लाह ताला तसल्ली ॾींदे फरमायो वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा सिर्फ 700 न जेकॾहिं तव्हांजे इख़लास ऐं तव्हांजे नियत में सचाई आहे ऐं अल्लाह तबारक व ताला वटि उहा क़बूल पइजी वई त 700 न बल्कि 7000 ताईं अल्लाह ताला तव्हांखे सवाब अता फरमाए छॾींदो अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे क़ुरान सां क़ुरान वारनि सां इल्म वारनि सां सचो इश्क ऐं प्यार नसीब फरमाए वाफ़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।